ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ونبينا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن إبراهيم كان أمة قانتا لله إن إبراهيم كان أمة قانتا لله قانتا لله حنيفا ولم يكن من المشركين شاكرا لأنعمه اجتباه وهداه إلى صراط مستقيم وآتيناه في الدنيا حسنة وإنه في الآخرة لمن الصالحين صدق الله العظيم وبلغ رسوله النبي الكريم
ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामीन, सभिनी खे मां गुज़ारिश थो करियां ऐं अर्ज़ु थो करियां सभु गॾिजी सॼी पंहिंजे प्यारे नबीअ, पंहिंजे सुहिणे नबीअ, इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, मिठे नाले वारे साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ ऐं सलाह शरीफ़ आवाज़ बुलंद करण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तव्हांजे साम्हूं असांजे दिलनि जी धड़कन, असांजा मुहतरम, असांजा मुकरम, असांजा मोहसिन साईं अलहाज इमदादुल्लाह सुलपुर साहब साईं पहुची विया आहिनि स्टेज ते। तव्हां ज़ियारत करे रहिया आहियो। इंशाअल्लाह ताला साईं जा मौलूद शरीफ सीधा जो सभिनी जो दिलियूं इंशाअल्लाह ताला ठरी पवनि। बस मां बि अव्हांजी ख़िदमत में कुझु मुख़्तसर टाइम जे लाइ हाज़िर थियो आहियां। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह खे असांजे मुहतरम, असांजे मुकरम मियां गौस बख्श जाम साहब जी हिन महिनत खे, हिन जलसे खे, हिन ख़ैरात फी सबीलिल्लाह खे अल्लाह इंशाअल्लाह पंहिंजे फज़ल ऐं करम सां क़बूल फरमाए ऐं अवां सां सभिनी जी हाज़िरी अल्लाह खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। रबीउल अव्वल शरीफ जो महीनो आहे, जंहिं महीने में इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, मिठे साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत थी आहे। हिन महीने में असांखे सोने साईं जहिड़ो तोहफ़ो अल्लाह जे उम्मत खे नसीब फरमायो आहे। जंहिं तोहफ़े जो ज़िक्र, जंहिं नेमत जो ज़िक्र अल्लाह ताला जल जलालुहु कुरान शरीफ में करण फरमायो आहे। हूअं त अल्लाह साईं जा घणा थोरा आहिनि, घणा एहसान आहिनि, पर हे वॾो अहिड़ो थोरो अल्लाह साईं कयो जो हुन थोरे खे अल्लाह साईं यादि करायो। हूअं त अल्लाह ताला जल जलालुहु जा अहिड़ा थोरा आहिनि। फरमायो इंद उद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। अञा ख़ुशीअ में चओ सुभान अल्लाह।
अञा कुछ हिम्मत सां कयो सुभान अल्लाह, अञा ताजा कुश्ती सां कयो सुभान अल्लाह। फरमाए व इंद उर्दू नेमतल्लाह ला तुसुआ, खुदा ताजे मथो मां थोड़ा क्या है, खुदा एहसान क्या है जो जमीन जा तांगे दरख्त, पूरी जमीन जा वन तांगे मां अल्लाह जे कलम बढ़ाए जा, सारो समुंड जो पानी तांगे मां मस करे जा, ता माण्हू ऐं जिन माल ताला जल जलालू जा थोड़ा एहसान करण दियो त सारो पानी समुंड वारो जेको मस्तांग थी मिलंदो खपी वेंदो, वरी ॿियो समुंड जो पानी तव्हांखे मस करे ॾियां, वरी उहो बि ख़तम थी वेंदो, वरी टियों पानी समुंड जो तव्हांखे मस करे ॾियां, सत पानी समुंड जा तव्हांखे सत समुंड पाणी वारा समुंड जा तव्हांखे मस करे ॾियां, उहे समुंड पाणी जा ख़तम थी वेंदा, दरख्त कलम जा खत्म थी वेंदा, पर मां रब रहमान जा एहसान थोड़ा खत्म न थींदा। एॾा अल्लाह जा एहसान फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। जो अल्लाह से वॾो थोरो कयो आहे, जो अल्लाह से वॾो एहसान कयो आहे, जो मदीने वारो साईं असांजे पुठे में ॾेई छॾे। सभु चयो अल्हम्दुलिल्लाह। हुन साईं जी ताबेदारी कयो, जंहिंजी नेमत जो असांखे क़दुरु करणु खपे। कहिड़ो दोहलो ॼाणा न आहिनि साईं जी ख़ुशीअ में, कहिड़ो शरनायूं ॼाणींदा आहिनि साईं जी ख़ुशीअ में, कहिड़ो बाजा ऐं यतारा ऐं चपड़ियो ॼाणींदा आहिनि, डांस करणींदा आहिनि, ठेंग टका ॾियणा न आहिनि। हुन साईं जे ख़ुशीअ में असांखे घणो क़ुरान शरीफ़ पढ़णो आहे, हुन साईं जे ख़ुशीअ में असांखे घणी मिठे साईं जे मथां दुरूद शरीफ़ घणो पढ़णो आहे, सलाह शरीफ़ घणी करणी आहे, या ख़ुशीअ जो अल्लाह जे असांखे क़दुरु नसीब फरमाए। हुन साईं जी ख़ुशी मल्हायो, जंहिंजे बारे में फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जेको जहान जे लाइ साईं रहमत बणिजी आयो, हुन साईं जी ख़ुशी मल्हायो, जंहिंजे बारे में फरमायो मा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। हुन साईं जी ख़ुशी मल्हायो, जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमायो अलम नशरह लक सदरक ववज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अंक़ज़ ज़हरक वरफ़अना
कर तो मुझा प्यारा नबी तुझो शान मान अल्लाह से बुलंद करे छॾियो आहे। उन साईं जी ख़ुशीअ में साईं जी ताबेदारी कयो, गुलामी कयो, साईं जा परवाना थी ज़िंदगी गुज़ारियो। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, इरादो ताक़त साईं जी गुलामी सच्ची कंदो, सही कंदो इंशाअल्लाह। शादी वाले मौके ते भी साईं जी गुलामी जो नक्श कदम जहिड़ो इंशाअल्लाह, तोड़न जे मौके ते भी साईं जे तरीक़े जहिड़ो, गमन जे मौके ते भी साईं जे तरीक़े जहिड़ो त अल्लाह जे असांजा बेड़ा पार कयो। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जेके चाहिनि था, जिनजो इरादो आहे अल्लाह से सादा प्यार करे, अल्लाह से सादा मोहब्बत करे। फरमाए मुझा प्यारा नबी हो, मुझा सुहाना नबी हो, मुझा मिठा मोहम्मद करीम सबको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐलान फरमाए कयो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। इमामुल अंबिया जी ताबेदारी कंदा वञो, अल्लाह से तहाजा प्यार कंदो वेंदो। अजीजो सभिनि खे मुंहिंजो औलाद पंहिंजे साईं जी ताबेदारी खे चिमिड़ी पओ। आताकुम रसूल फखुदूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु। जेको तव्हांजो साईं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॾींदा वञो, वठंदा वञो, अमल कंदा वञो। जंहिं शइ को साईं झलींदा वञो उन शइ जे वेझाई न अचो। फरमाए मन युति रसूल फक़द अता अल्लाह, मन युति रसूल फक़द अता अल्लाह, मन युति रसूल फक़द अता अल्लाह। तो जे अल्लाह जे रसूल जे चयो वञो, रब से फरमाए तो जे मां अल्लाह साईं चयो। फरमाए तो मुंहिंजो प्यारो नबी पंहिंजे मर्ज़ीअ सां ॻाल्हाईंदो ई न आहे, मुंहिंजे हुक्म सां ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजे आदर सां ॻाल्हाईंदो आहे। फरमायो मा यंतिकु अनिल हवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा। मुंहिंजो प्यारो नबी, मुंहिंजो सुहिणो नबी इमामुल अंबिया सबको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजी ख़्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजे वहीअ जो इंतज़ार कंदो आहे। जॾहिं मां हुकुम मोकिलींदो आहियां त तव्हांखे वेठो सम्झाईंदो आहे। उन साईं जी ताबेदारी कयो, जीअं साईं जा मौजूदात मुबारक अणंदड़िया आहिनि, जीअं साईं जी सीरत तय्यबा जा मुताला कयो, तव्हांखे मिठे साईं जो शान ऐं मान सम्झ में अचे। इन क़ुर शरीफ़ जो मुतालो कयो त मिठे साईं जो क़दुरु सम्झ में अचे। चलो दुनिया जे तारीख़ जे किताबनि खे न पढ़ो, हिन क़ुर शरीफ़ जे किताब खे पढ़ो। उन्हनि में ग़लति ॻाल्हियूं बि लिखियल आहिनि तारीख़ में, के सही बि आहिनि, ग़लति बि। क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। जंहिंजो नालो क़ुर शरीफ़ आहे, हिन में शक शुबो ई न आहे। इहो पाक ऐं साफ़ आहे, ग़लतियुनि खां पाक, शुबहात खां पाक, वहमन खां पाक आहे। हिन क़ुर शरीफ़ जे तरीक़े ते हलंदा अचो। औलाद खे दीन जो इल्मु पढ़ायो, बजरा हाफ़िज़ ऐं आलिम बणायो ऐं
सब इरादो के इंशाअल्लाह ताला औलाद के दीन जो इल्म पढ़ाईंदा सब इरादो के इंशाअल्लाह ताला जेका भी जिंदगी आ तौहीद वाली पैदा कंदा हंदासे सब इरादो के इंशाअल्लाह ताला जेका भी जिंदगी अल्लाह जे बंदगी में गुजारिंदा जे को मदीने वाले सही समझाया बंदगी कयो नमाज़ पढ़ो अल्लाह जो जिक्र कयो दुरूद शरीफ घणो पढ़ो सलाह शरीफ ऐं फरमायो जे मुझे मत हिक दफ़ो दुरूद शरीफ पढ़ो सलाह शरीफ पढ़ी उन जे लाइ 10 रहमतूं अल्लाह ने नाज़िल कयो ऐं फरमायो जे दुरूद शरीफ घणो मुझे मत पढ़ो सलाह शरीफ पढ़ी उन माण्हू खे मां इमामुल अंबिया जी दुनिया जी हयाती वारी ज़िंदगी में भी मारत अल्लाह जे रसूल मिठे जी ज़ियारत नसीब जेको मुझे मथा दुरूद शरीफ घणो थो पढ़े सलाह शरीफ घणी थो पढ़े क़यामत जे ॾींहुं मां इमामुल अंबिया जी जल्द में उनखे शफ़ाअत नसीब थी वेंदी मुंहिंजे वेझो अची वेंदो मां शफ़ाअत करे जन्नत में बि पाण सां गॾु वठी हलंदो मुझे कुरान शरीफ जो कदर कयो उन जा बेड़ा भी पार थी वेंदा ये नमाज़ पढ़ी दुनिया में जिंदगी गुजारी उन जी हयाती में शक़ात थी वेंदी जो इंशाअल्लाह ताला नाफरमान थींदासीं सब्र रहमान जा फरमाबरदार थींदासीं हयाती आज़िया अॼु सुभाणे न हूंदासीं हिन साल आहियूं त ॿिए साल न हूंदासीं नवाजे इस्तेजा नवाजे जलसे में गुज़रियल साल नवाजे स्टेज ते गुज़रियल साल असांजो बाबो साईं असांजो वालिद मोहतरम उस्ताद उलमा शेखुल हदीस शेखुल तफसीर रईसुल वालिम सुल्तानुल वालिम शीरीन ज़ुबान शहनशाह खिताब जाजी जा लक़ब इन स्टेज जा सीधा नज़र पिया अचनि इन कुर्सी ते वेठल नज़र पिया अचनि अव्हांखे बयान पिया ॿुधाइनि पर अॼु हिन साल हिन स्टेज ते असांखे नज़र नथा अचनि कंहिंखे बि नज़र नथा अचनि असांजे अखियुनि खां हलिया विया वञी रब रहमान सां मिलिया हे दुनिया जो जान फानी आहे पर उहे जेके असांखे सबक़ जो पढ़ाए विया असांजा बाबा साईं रहमतुल्लाह अलैहि या असांजा गालिब साहब साईं शहीद इस्लाम शहीद मस्जिद शरीफ शहीद नमाज रहमतुल्लाह अलैहि जा जेके भी असांजा बुजुर्ग असांजा रहबर असांजा रहनुमा असांजा अॻवान जो जेके असांखे वार करे विया आहिनि जेके करनि था जेके नसीहतां कयूं अथऊं जेके सबक़ पढ़ाया अथऊं जो इंशाअल्लाह ताला उनखे न विसारींदासीं जो तो उनखे सबक़नि खे पको कंदा ईंदासीं दोहराईंदा ईंदासीं विर्द कंदा ईंदासीं जीअं अल्लाह खे असांखे बि हिननि भलारनि सां गॾु मिलाए दुनिया जो जहां फानी आहे बेरहंदो क़ुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام باقي ذات رانواري كنديا الله سيرادو असां हलिया वेंदासीं उन जी ज़ात दाइम क़ाइम रहंदी जो असां न हुयासीं तॾहिं बि केरु हुयो असां आहियूं तॾहिं बि केरु आहे वरी असां दुनिया में नज़र न ईंदासीं तॾहिं बि केरु हूंदो उन साईं सां न पुटायो उन साईं खे नाराज़ न कयो उन साईं खे कावड़ायो न जो मरदा वञो त अल्लाह खे कावड़जी पए त क़ब्र जहन्नम जो खूह न बणाए छॾे उन साईं खे न कावड़ायो जेको कावड़जी पए त जहन्नम जी बाह जो बल बणाए छॾे उन रब रहमान खे राज़ी कयो जेको फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिही वहुवा
जग जहान की बादशाहिया मारना वालो केरा पैदा करण वालो केरा वरी क़यामत जे ॾींहुं हर हिक खे उथारण वारो केरा सब ताज़ान जा ठहियल पैदा थियल हुन रब रहमान खे राज़ी कयो जंहिंजे हथ में असांजी इज़त आहे जंहिंजे हथ में असांजी ज़िलत आहे जेको हर शइ जो मालिक आहे फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير हर शइ अल्लाह जे इख्तियार में आहे सब पंहिंजे रब रहमान खे राज़ी कयो ऐं पंहिंजनि मरी वियलनि खे न विसारियो लावास न कयो पंहिंजा अबू पंहिंजी अम्मा पंहिंजा मिट माइट यादि करे उन्हनि खे हिन क़ुर शरीफ़ जो ख़त्म बख़्शियो हिन क़ुर शरीफ़ जी तिलावत करे पंहिंजे वॾनि जे रूह खे राहत पहुचायो गुरु शरीफ़ पढ़ी सरा शरीफ़ पढ़ी पंहिंजे बाबे साईं खे सवाब पहुचायो जीजल अम्मा खे सवाब बख़्शियो मिटनि माइटनि खे सवाब बख़्शियो आलम इस्लाम जे मुस्लमान खे सवाब बख़्शियो तव्हां बि असांजे वॾनि जा रूह असांजे मिटनि माइटनि जा रूह रात में अचनि जंहिं पढ़ियो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद टे दफ़ा पढ़ी पंहिंजे बाबे खे पंहिंजी जीजल मां खे मिटनि माइटनि खे बख़्शे थो त सॼे ख़त्म क़ुर शरीफ़ जो सवाब सभिनी ते पहुची थो जंहिं पढ़ियो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम यासीन शरीफ़ पढ़ी पंहिंजे बाबे खे जीअं बख़्शियो अम्मा मुंहिंजे खे बख़्शियो मिटनि माइटनि खे बख़्शियो आलम इस्लाम जे मुस्लमान खे बख़्शियो त ॾहनि ख़त्मनि क़ुर शरीफ़ जो सवाब सभिनी खे मिली पाण खे ॾहनि ख़त्मनि क़ुर शरीफ़ जो सवाब जंहिंजे लाइ दुआ घुरिजो उन्हनि खे बि मिली वेंदो सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु आहे दुनिया जी हयाती आरज़ी आहे नाफ़रमानी में न गुज़ारियो अयाशीअ में न गुज़ारियो बेहोशीअ में न गुज़ारियो ज़िंदगीअ में न गुज़ारियो ग़लीज़ ग़मनि में न गुज़ारियो पाक दामनी वारी ज़िंदगी गुज़ारियो सफ़ाई वारी ज़िंदगी गुज़ारियो ग़लतियूं थी वेंदियूं गुनाह थी वेंदा पर अल्लाह जी रहमत असांजे इंतज़ार में आहे मोटीअ जो माफ़ीअ जो त अल्लाह जे रहम सब अस्तग़फिरुल्लाह करो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह हाणे टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ करो त साईं जे वारिसनि जे लाइ दुआ मग़फ़िरत हो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि
अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गायबना व सगीरना व कबीरना व ज़करना व अंसाना। या अल्लाह से असां सभु जेके आया आहियूं सभु तोखां माफ़ी था वठूं ऐं सभु तोखां अर्ज़ था कयूं तोखे अल्लाह साईं मेर था कयूं मिनत था कयूं असां जेको क़ुरान शरीफ़ पढ़ियो आहे इन जो सवाबु असांजे मियां गौस बख़्श जाम साहब जे वालिदैन खे ऐं मिटनि माइटनि खे अज़ीज़नि क़रीबनि खे ऐं दोस्तनि अहबाबनि खे ऐं जेके जंहिंजे अबो मां हलिया विया आहिनि अल्लाह से सभिनी जे रूह ख़िरात नसीब फरमा। जंहिंजो अबो मां जीअर आहिनि अल्लाह खे उन्हनि खे सिहत ऐं तंदुरुस्ती अता फरमा। उन्हनि खे अबे मां जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असां सभिनी जे मथां रहम फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लि अलैहि। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। असांजा हज़रत साईं अलहाज मोहतरम साईं इमदादुल्लाह साहिब जिन साईं वेठा आहिनि इंशाअल्लाह ताला साईं